तुंहिंजी संगीत जहिड़ी आ ऐं गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी आ। तुंहिंजी घर जी चाठ ते तुंहिंजे घर जी चाठ ते हथ रखियमि पतकर मूले मसीत जहिड़ी आ। असां हिन वक़्तु कारूंझर जबल जी सेंटर में बीठा आहियूं। कारूंझर हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र आहे। कारूंझर जो गॾो गॾु प्यार जी हिकिड़ी सुखड़ी आहे। हिनखे गुलाबी चुमी खणी चइजे मीर कलोई। त मूंसां गॾु मुंहिंजा गुलाबी चुमी जहिड़ा दोस्त राजा रोस्तम पालारी, साईं वली मोहम्मद मूसे पोटो साहब ऐं मुंहिंजो प्यारो पिरीं दोस्त शाइर मीर कलोई ऐं गुलाम अहमद थेबो जो ख़ुदि रिकॉर्डिंग पियो करे असांजो भाउ आहे। हे असां गॾु आहियूं। असां हिन मंज़रनि खे जेको आहे सो कोशिशि कयो आहे कैमरा में क़ैद कयूं ऐं हिकिड़ो ॾाढो वणंदड़ मंज़र आहे। ऐं हिन वणंदड़ मंज़र में असीं अव्हां खे बि पाण सां गॾु शरीक करण जे लाइ हिन मंज़र खे फिल्म बंदि करे ऐं तव्हां जे लाइ पेश करे रहिया आहियूं। ऐं इनशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि थो अचे त पोइ घटि में घटि असांखे कमेंट बि ॾिजो ऐं तव्हांखे असांजी हीअ कोशिशि कीअं लॻी इहा बि जेकी आहे सा असांखे ज़रूरु ॿुधाइजो। अव्हां जी वॾी महिरबानी। मंझा मुंहिंजे रूह जे वञे सॼण विसरी। हा हा, असां हिकिड़ो किताब बि जेको आहे अक्स जे नाले सां हिकिड़ो तरतीब ॾियणु पिया चाहियूं। उन किताब जे सिलसिले में हिते आया आहियूं। कारूंझर ते हे जेके बि असांजूं तस्वीरूं आहिनि, असांजे जेके दोस्तनि जूं तस्वीरूं आहिनि, उहे प्लस जेके असां मूं काफ़ी कुझु 1994 खां वठी हेल ताईं जेके बि तस्वीरूं असां कढी गॾु करे रखियूं आहिनि, उन में मुख़्तलिफ़ शख़्सियतूं आहिनि, मुख़्तलिफ़ नाले वारा शाइर आहिनि, फ़नकार आहिनि, सिंध धरतीअ सां मोहबत रखंदड़ महबूब इंसान आहिनि, गुलाबी चुमीअ जहिड़ा जेके असांजा दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी जूं तस्वीरूं असां कठे कयूं आहिनि। ऐं इनशाअल्लाह उहे हे तस्वीरूं सभु गॾे करे असां हिकिड़ो किताब मार्केट में जल्दी आणींदासीं जेको बि अव्हांखे जेको आहे सो वणंदो इनशाअल्लाह ताला। सो मंझा मुंहिंजे रूह जे वञे सॼण विसरी त मर लॻे लूह थर बाबी हो थी मरां। महिरबानी। आख़िर में महबूब पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। लंगर जो ज़िक्र आहे, लंगर जो सफ़र आहे, कारूंझर जो सफ़र आहे। सिंध जे हिकिड़े ख़ूबसूरत शाइर हसन दरस जूं सिटूं आहिनि। लंगर जूं नींगरियूं नासी, जबल जो रंग कारो आहे, मुसवर मोर नाचू जा मिड़ई मंज़र ॾिठा आहिनि। वाह वाह वाह, वॾी महिरबानी। इहो हो असांजो दोस्त वली मोहम्मद मूसे पोटो आहे। माइक जो मुंहुं फेरण जे लाइ अर्ज़ु कंदुसि गुलाम अहमद थेबे खे त मीर कलोई खां कमेंट वठी वठंदुसि। वॾियूं महिरबानियूं महबूब साईं। यकीन ॼाणो असांखे हिन महबूब मंज़र जेके असां ही पसिया आहिनि, ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे जो तव्हां असांखे उतां ॻोठां ईअं सम्झो खणी त ईअं माण्हू अॻवा थिए, ईअं अॻवा करे तव्हां असांखे आंदो आहे हिते। पर ॾाढो मज़ो आयो, दिलि ख़ुशि थी वई। सभई दोस्त मिलिया ऐं अवां महबूब दोस्तनि सां गॾु ॻाईंदे वॼाईंदे ऐं चुंगारींदे हिते पहुता आहियूं। ॾाढो मज़ो आयो आहे, दिलि ख़ुशि पई थिए। अदा वली आहे, तव्हां आहियो, ॿिया ही पंहिंजा दोस्त जेके पाण सां गॾु आहिनि, इन्हनि सां गॾु अॼु जो ही सफ़र ॾाढो सुहानो रहियो आहे। ॾाढो मज़ो। महिरबानी। असांजो दोस्त आहे राजा रोस्तम पालारी ॾा माइक जो मुंहुं फेरे अर्ज़ु कंदासीं त कुझु पाण बि ॻाल्हायूं। महिरबानी साईं महबूब दरस साहब, ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां तो असांखे अहिड़ा मंज़र घुमाया। यकीन करे असांखे ज़िंदगी में घणनि ई जॻहियुनि ते घुमिया फिरिया आहियूं, पर अहिड़ो मज़ो किथे बि न आयो। थर जी कारूंझर जी तमामु घणी सिक हुई, पर शायदि अव्हां जहिड़नि महबूब दोस्तनि सां नसीबु थींदो इहो असांखे तसवर में बि न हुयो। तमामु घणो मज़ो आयो। महिरबानी, थैंक यू। ओके महिरबानी गुलाम थेबा। तव्हांखे आउं अर्ज़ु कंदुसि हाणे माइक खे भले क्लोज़ करे छॾिजो ऐं इहो मैसेज जेको आहे पंहिंजे दोस्तनि खे एंड करे।